चङो बेटा इहो ॿुधायो त टिल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 ि
ले। हाँ पमशू, हेलीकॉप्टर मोकिलींदे? न न हाली न, वेठा हूँ हिते कचहरी में वेठा हूँ, ॾाढा सुठा माण्हू आहिनि। हा ख़िदमत बि ॾाढी कई अथऊं। हाणे ॿुध, लंच में जेको आहे त इहो हिरण जी सब्जी, 5-6 तलूर पखी, ऐं इहो जेको मुंहिंजो डायमंड वारो कोप न आहे, न न इहो न, जेको फुल डायमंड जो ठहियलु आहे, इन में आला क़िस्म जी मूंखे काफ़ी खपे। ठीकु आहे, मुंहिंजे घर पहुचण खां पहिरियों पहिरियों तयारु हुजे इहा। ओके। तव्हां वटि पंहिंजो हेलीकॉप्टर बि आहे? हेलीकॉप्टर त इहो छोकिरो हलाईंदो आहे, शायदि त भाॼी धाॼी जे लाइ वञे थो ॿाहिरि। मां त इहो टांगे जी सवारी कंदी आहियां, शाही सवारी आहे। पुट तव्हांजो पैलेट आहे, हेलीकॉप्टर बि अथव, पोइ टांगे ते सफ़र छो? विग पाईंदी आहियां न, उहा न उॾड़ी वञे। तव्हांजी कमाई जो ज़रियो छा आहे? वॾा वॾा मुल्क ॿुधा अथव न, उते वज़ीर आज़म सदर असां रखाईंदा आहियूं, पोइ असांजी उन्हनि सां मंथली ॻाल्हाइण हूंदी आहे, कमीशन वठंदा आहियूं। जीअं कहिड़ा कहिड़ा रखाए चुका हो? ट्रम्प खे असां रखायो आहे, उन खां पोइ इहो जेको हाणे ज़ोहरान ममदानी जेको न्यूयॉर्क जो मेयर थियो आहे, इन खे बि असां रखायो आहे 30 ऐं 70 माना कमीशन ते। हो 70%, तव्हां 30% न? न न 70 असां 30 हो। ॿियो को मशहूरु सियासतदान जेको तव्हां रखायो हुजे? प्यूटन, पाकिस्तानी भला? हिते घणी इन्वेस्टमेंट न आहियूं कंदा, बसि MNAs ऐं MPAs। छो भला? न न हितां जी मार्केट जल्दी क्रैश थी करे वञे, शायदि त हुकूमत 5 साल पूरा नथी करे न, पोइ जीअं हाणे पोएं दफ़े हिकिड़ो रखायोसीं त 2 साल मस हलियो, पंहिंजा पैसा ई न कढी सघियो, पोइ उन जे करे माना हिते इन्वेस्टमेंट न आहियूं कंदा। कोई सीट ते वेही पोइ तव्हांखे न लेखे कमीशन न ॾे, पोइ छा कंदा हो? पोइ जेको ट्रम्प सां थियो, असां सां नमूनेबाज़ी कयईं, 4 साल घर वेठो हो, जेका ॿी इलेक्शन थी काथे खटे सघियो। पोइ त हे जेको घर वेठो हो अकुल आयोसीं, पोइ आयो असां ॾे, मुंहिंजे पेरनि ते हथ, माफ़ियूं तलाफ़ियूं, मां ॿीहर न कंदुसि, सफ़ा रोअण जहिड़ो थी वियो। पोइ मां चयो चङो भला कयां थी, चानस ॾियां थी, पोइ हाणे जेको आहे त सिधो आहे, सिधो लॻो वेठो आहे, ॾिसे थी कमीशन मोकिलींदो आहे पंहिंजी मंथली। न तव्हांजो एॾो असर रसूख़ जो आहे त पोइ तव्हां लाड़काणे में छो था थुकूं चटियो? मां फिल्मां ॾाढियूं ॾिसंदी आहियां, हिकिड़ो डायलॉग मूंखे ॾाढो पसंदि आहे, ताक़त का असली राज उसको छुपा के रखने में है। इहो मूंखे वणंदो थी। टिली हा पमशू, हा इहो 15 करोड़ खणी आयो थी छोकिरो, हा इहे ग़रीबनि में विराए छॾ। 15 करोड़ ग़रीबनि खे? ॿुधो, पोइ तव्हांजो वास्तो त ज़रदारी साहिब सां बि हूंदो। जी जी जी, तव्हांजो कमु आहे कोन में, हुकुम कयो। चओसि मुंहिंजा बेनज़ीर वारा पैसा त खोले छॾे, हे कुर्बान सऊदी वियो न, उन खां पोइ यको बंदि आहिनि। चङो मां चवांसि थी, चवणु न आहे मोटाईंदो मुंहिंजो, हे जीअं तव्हां असां वेठा आहियूं न, ईअं वेठो हूंदो आहे असां सां। भला मुंहिंजे पुट खे त का जॉब वठी ॾियो। ॾिसो रिश्तेदारी थी वई, पोइ त ज़ाहिर आहे हिक ॿिए जे कमु ईंदासीं। हाणे जॉब जी कहिड़ी ज़रूरत आहे? असां वटि एतिरियूं कंपनियूं न, हज़ारे मुलाज़िमनि जी ज़रूरत आहे। रोज़ पिया इश्तिहार ॾींदा आहियूं, किथे न किथे रखाए छॾींदासीं। पोइ पघार कीअं आहे तव्हां वटि? बुहारी वारे जी 5 लख खां शुरू आहे। 15 करोड़ ग़रीबनि में था विरायो, मुलाज़िम खे छड़ी 5 लख? ग़लति न सम्झो, 5 लख उन खे जेको माना नओं आहे, जेको पहिरें ॾींहं ते अचे माना असांजी कंपनी जॉइन करे थो। जीअं जीअं सीनियर थींदो सैलरी वधंदी। हाणे असां वटि हिकिड़ो सीनियर जेको आहे त स्वीपर आहे, जेको बुहारी ॾींदो आहे भंगी, 2 करोड़ खणे थो मंथली, शायदि हुनखे 2-3 साल थी विया आहिनि। ईअं ई माना असां वटि सिस्टम आहे। ऐं हे जेको मां ग़रीब चयो न त 15 करोड़ ॾे, इहो ग़रीब असां उन्हनि खे चवंदा आहियूं जेके असां सां गॾु कारोबार कंदा आहिनि, शायदि असांजी लेवल जा न आहिनि न, पोइ असां उन्हनि खे पार्टनर चवण में माना थोरी घबराहट थींदी आहे। पोइ असां चवंदा आहियूं ग़रीबनि खे 15 करोड़ ॾेई छॾ, माना ॾेती लेती करे छॾ। असांजो माना उन्हनि सां हिकिड़ो छा चइबो आहे, असां जेतिरो को अमीर आहे न जो असां उन सां बिज़नेस कयूं।
पोइ नंढा नंढा अंबानी बिल गेट इन्हनि सां माना बिज़नेस करण खां मजबूरी आहे। टिली टिली फोन अचेसि थी, नई ड्रामा शुरू थी करे। हलो, हा, दुबई जी शहज़ादी जे लाइ था चवनि, मना करे। न न, मूंखे न खपे, तुर मूंखां उमिरि में वॾी आहे, मूंखे हिकिड़ी सादगी वारी छोकिरी खपे। हा, ऐं ॿुध, जर्मन शेफर्ड टॉमी जे लाइ कालू कासाई खे चओ, हा त नओं ॾांद कोहे, रखियल गोश्त न ॾिजा वञे, हा बीमार थी था पवनि। ओके। टिली ममा, कतर मां शेख अल फुरकान बिल सुल्तान थो ॻाल्हाए, वठो, जंहिंसां तेल जी कंपनी खोली आहे। हा शेख साहब, छा हाल अहवाल आहे? शेख साहब तव्हां सां सिंधी में थो ॻाल्हाए? हो त खणी अरबी में थो ॻाल्हाए, मां जो अरबी में जवाबु ॾियां, ॾिसण वारा सम्झंदा। इहो बि आहे। जी शेख साहब, इहो इंडिया वारनि मूं ॾे जेको आहे त 2 अरब मोकिलिया आहिनि। हा, तव्हां तेल मोकिले छॾियो न भले, बाक़ी ॾिसूं। हा, रूस खे चयो अथमि 5 अरब चया अथमान, जे 4.5 ताईं बि अचनि था त पोइ डील कयूं था। ऐं ॿियो ॿुध, मिलावट वारो जेको राह जेको आहे न तेल, उहो ॾिजावनि, भलो न ॾिजावनि। न न, का दुश्मनी न आहे, असल में हिननि जेको पोइ दफ़े डायमंड मोकिलिया हुआ न, हा, इहे मां रेशम गली मां पुछा कराया न, चेतिरे जा त आहिनि ई न। हा, त हिन दफ़े असां धौंस ॾियूं न, किनो तेल मोकिलियनि, सफ़ा जेको माना कॿाड़ वारो हूंदो आहे न, उहो मोकिलिजाइनि। पैसा बि माना 4.5 वठंदीमान। हा, मूं वारो जेस कैश ॾेई छॾेनि, चओ 4.5 अरब हिन में ट्रांसफर कयो। ठीकु आहे, ओके। असुल काथां जा आहियो तव्हां? असां ग़रीबाबाद पाड़े में वेठा आहियूं। न, हे तव्हां अरब खरब पती वेठा, तव्हां ग़रीबाबाद में आहियो। ॾिसो, जेको पंहिंजी दौलत ॾेखारे थो न, या त नेब छापो थी हणे, या वरी कचे वारी सरकार कढ थी लॻे, इन जे करे असां ॾेखाव न कंदा आहियूं। पोइ हेलीकॉप्टर ते सौज़ी वग़ैरह अचे त पोइ माफ़ कजो, वॾा माण्हू आहियूं न, बार बार कॉल थी अचे। हा पमशू, ॾही वठी आए? हेलीकॉप्टर में तेल न आहे छो? हिकिड़ो कमु कर, शेख अल फुरकान बिल सुल्तान खे जेको आहे त दबड़ी पट कॉल करेसि। हा, थोरी क्लास वठेसि, चओ मंड मथी चवई त हे छा तरीक़ो आहे, असां मालिक ऐं कंपनी जा, असां वटि तेल कोन्हे को, इज़त सां गुगियूं भराए ॾे। हा, मुंहिंजे अचण खां पहिरियों माना इहो कमु करिणो थी, सम्झे? मां वेठी आहियां थोरी झटि हिते। हा ठीकु आहे, ओके। घरो निकिरी ईंदी आहियां न, हे नौकरनि में सफ़ा हाल न आहे, हर शइ खे मां ॾिसंदी आहियां, वॾे जी नज़र त वरी वॾी आहे न। मूंखे घर में मासी रखो न। सीवी पमशू खे जमा करायो। तालीम छा आहे तव्हांजी? अमेरिका मां पढ़ी आई आहियां। पोइ मासी छो था थियो? ड्राड़ कंहिंजे पीउ जी आशा, तव्हां बि त हणो था, मां सुवालु कयो। 10 लख पघार थींदव, हाणे 10 लख तव्हां कोन कंदव न। 10 लख करे पघार त मां सॼो ख़ानदान वठी तो वटि जा बि कंदसि। मोहरा मूंखे खंडु चपटी त ॾे। अरे माफ़ कजांइ, मूंखे ख़बर न हुई तव्हां वटि महिमान आया आहिनि। आए ज़ीनत, तूं हिते? तूं ई त मोकिलियो अथनि न नाज़ी जे रिश्ते खां। शो माई मां जी कहिड़ी दुश्मनी आहे नाज़ी सां जो मां अहिड़ो रिश्तो खणी ईंदसि? हिन जो चरसी पुट रहंदो न्याणी जी ज़िंदगानी तबाह हो न। तूं जो चयो त रिश्ते वारा था अचनि नाज़ी ॾिसण, इनी मूंखे कॉल कई, चॼु नथा अची सघूं, उहो ई त ॿुधाइण आई आहियां मां। हे अमीर न आहिनि, पुट कमाए कोन, मुड़ुस खे मोए 10 साल थी विया आहिनि। ज़ीनत वीचारी जेका आहे त इहा माण्हुनि जे घर में पोची बुहारो कंदी आहे, अमीर काॾों आया। उथ, इज़त सां उथ। मां बि चवां, मां चयो हेलीकॉप्टर ते सोज़ी वठण केरु वेंदो आहे? वॾी हराम ॾियारी, अहिड़ा कूड़। हे त वठि, हे नी ड्राड़नि में थी, हे नी कूड़नि में थी, हे नी शंटनि में थी, हे नी डज़न में थी,
हे तुंहिंजी न लय में आ, शकी नथी थिए, बुॾी नथी मरे, हे कद काठ में थी, हे रंग नसुल में थी, हे बेख बुनियाद में थी। उथ शौरी त हलूं, मोकल कयमि त इहो नतीजो मिलियो न। ॾियारी बि वई हली। असां सरकारी नौकरी वारी भाॼाई वठंदासीं। अम्मा वठो। ओ माई, चांहि जा पैसा ॾेई वञो, असां तोखां ख़र्चु कयोसीं छा? सफ़ा भणा कंजूस हो। मां मैडम जा कपिड़ा चोराए उन जा पाया ई आहियां, त तव्हांखे इहो बि नथो त चांहि ढुक पीआरियो आहे, हूअं न पीआरींदा हो माण्हुनि खे। अञा असां कंजूस आहियूं, तूं न छॾी आहे का ड्राड़, न छॾियो थी को कूड़। हे त असां तॾहिं जो लिहाज़ था कयूं, न त तूं पादरनि जी हक़दार आहे। हाणे इज़त सां खिसकी सूरत पढ़ो, न त बुछड़ो कंदीसांइ। अचु शौरी अचु, हेॾे हेॾे काॾे 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 काॾे